बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थर थुअर घर झूपड़ा ॿारण जिनी जाबू उठा मींहं मलीर ते टहकी निकिता टूह रात बि मुंहिंजे रूह सुते सांगी सारिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध साइड़े हाज़िर आऊं जो पंहिंजो मेज़बान राहिब अली चांडियो। अॼु असां थर जे वारियासे ऐं जाबलू इलाइक़े में मौजूदु आहियूं जेको पारकर जे नाले सां मशहूरु आहे, जिते कारूंझर जो जबल वॾियूं टकरियूं मौजूदु आहिनि। उते जी हिकु किरदार सां मुलाक़ात आहे जंहिंजो तालुक़ जंहिंजी वेझड़ाइप पैगम्बरी पेशे सां रही आहे। पंहिंजी ज़िंदगी जा 60 साल इल्म खे ॾेई ऐं पाण प्राइमरी उस्ताद जी हैसियत में रिटायर थिया आहिनि। अॼु साईं सां इल्म जे हवाले सां तइलीम जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। साईं लियाकत चांडियो साहिबु, साईं पंहिंजी सर्विस जेका आहे तक़रीबन 42 साल, तक़रीबन साईं 42 साल, 43 साल के 43 साल के वेझी जेका आहे 7 महीना जोड़ो 43 साल के वेझो वेझो सर्विस ॾिनी आहे जेका असां तइलीम खाते में। साईं तव्हांजी जेका ज़िंदगी आहे उहा 43-44 साल तव्हां इल्म सां कंसर्न रहिया, मतिलबु पैगम्बरी पेशे सां सलाड़ियल रहिया। अच्छा, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में बहसियत उस्ताद केतिरा शागिर्द हितां पास आउट कया ऐं केतिरा मंज़िल मक़सूद ताईं पहुता ऐं केतिरा न पहुची सघिया? अच्छा, जेके न पहुची सघिया उन्हनि जो कहिड़ो सबबु हो जेके पंहिंजी मंज़िल मक़सूद ते न पहुची सघिया? ठीकु आहे साईं, तव्हां तमामु सुठो सुवालु पुछो जी असां खां। पर साईं हाणे छा आहे मुक़दर इंसान जो बि पंहिंजो आहे। बिल्कुलु जी आहे, पर असां कोशिशि कई माशा अल्लाह। छोकिरा जेके आहिनि से काफ़ी कुझु जेके आहिनि से पढ़ी निकिता, उन्हनि सुठी तइलीम वरिती आहे। सही, ठीकु आहे न साईं। अच्छा, उन में असांजा उस्ताद बिरादरी बि थिया आहिनि। जी हा, मुंहिंजा हेसितां शागिर्द मूं वटां पढ़ी निकिता, 8 क्लास ताईं मूं वटि पढ़िया आहिनि। तंहिंखां पोइ जंहिंमें छोकिरो मुंहिंजो ई भाउ बि आहे, ॿियो सौटु बि आहे, ॿिया बि छोकिरा काफ़ी आहिनि। मेघवाड़ छोकिरा आहिनि, कोली आहिनि, उहे हितां निकिता आहिनि। अॻिते तइलीम सुठी कराए जेके अॼु टीचर में आहिनि, के टीचर आहिनि, के पुलिस खाते में आहिनि, के त वरी पंहिंजे हिन में हेल्थ डिपार्टमेंट में आहिनि, ऐं के साईं कोन बि पहुची सघिया। अच्छा, बहरहाल उन्हनि जा पंहिंजा जेके आहिनि से ज़ाहिर आहे त उन्हनि जूं पंहिंजूं हूंदियूं, के उणायूं बि हुयूं, जी हा, पंहिंजूं कमज़ोरियूं बि हुयूं। सही, बजट जूं कमज़ोरियूं या वालदेन जूं कमज़ोरियूं या हुननि जूं पंहिंजूं कोताहियूं। सही, पंहिंजूं बि कोताहियूं थी सघे थियूं। कुझु पढ़ी वरी छॾे ॾियारियूं, पंहिंजी तइलीम खे उन्हनि रायगान सम्झियो। सही, ऐं पोइ पंहिंजी मंज़िल ते न पहुची सघिया। ऐं माशाअल्लाह ॿिया जेके आहिनि से सुठा उस्ताद असांजा निकिता आहिनि। सही, जी आहे, जंहिंमें ख़ासि करे साईं हिकिड़ो असांजो कोली छोकिरो आहे, उहो चीन मां पढ़ी आयो आहे। माशाअल्लाह, जीअं मूं वटि 8 क्लास पढ़ी वियो आहे। ॿियो हिते आदो मेघवाड़ छोकिरो आहे, आदि गांव जो। सही, माना हिते 8 क्लास ताईं तव्हां? जीअं मूं वटि 8 क्लास ताईं मूं वटि पढ़िया हुआ। अच्छा साईं, मोंदरे जे ॻोठ में जी प्राइमरी स्कूल बि आहे, जी आहे, त वरी मिडिल स्कूल बि आहे। जीअं तव्हां ज़िक्र कयो त तव्हां वटि 8 क्लास ताईं ॿारड़ा पढ़िया। जी आहे। अच्छा, पोइ हिते जे तव्हांजी नज़र में, छो त तव्हांजो तक़रीबन 60 साल जो तजुर्बो ॿुधाईंदो असांखे त मोंदरे जे ॻोठ में प्राइमरी स्कूल हुजणु ऐं मिडिल स्कूल हुजण जे बावजूदि तव्हांजी नज़र में वालदेन ऐं शागिर्दनि जो रुझान केतिरो रहियो तइलीम तरफ़? अच्छा, हा साईं, माशाअल्लाह। हर पासे वटि असां वटि मूं वटि साईं हिते काफ़ी ॻोठ जा हिन एरिया जा, आदि गांव खां वठी लाकड़ खड़ीअ खां वठी, जी हा, हितां ई असांजा सेंट्रली जेके शागिर्द पढ़ी विया आहिनि। तमामु रुझान सुठो रहियो। वालदेन जो बि माशाअल्लाह ठीकु हलियो आहे रुझान। हा, अच्छा, वालदेन जे रुझान मां ॿारनि ते तवजो मां तव्हां केतिरा % मुतमिन हुआ? उन में असीं शुरूआत खां वठी 1993 खां वठी 2007 ताईं 8 ताईं न, जी हा, त हिते ॿारनि जो ऐं वालदेन जो रुझान तमामु सुठो रहियो। सही, ठीकु आहे। सही, ऐं
शागिर्द बि ज़ौक़ शौक़ सां ईंदा हुआ ऐं माइट बि असां वटि बिल्कुलु शौक़ सां ॿार दाख़िल कराईंदा हुआ त साईं तालीम ॾियो। पोइ असां खां जेतिरो पुॼी सघियोसीं सो त उन्हनि खे जेको आहे सो तमामु खां वठी हिकु लेवल सां सही त चांडियो बि मुंहिंजे लाइ उहो ई साॻी आहे, मेघवाड़ आहे या कोहली आहे, सही को बि या सैयद आहे, सही पर असांजी नज़र में उहे जेके शागिर्द हुआसीं तमामु खां वठी हिकु लेवल ते हुआ, हिकु जहिड़ा ई हिकु जहिड़ाई में हुआ। सही जेकॾहिं पुट ते पढ़ियो त बि उहो हिकु जहिड़ाई में सही जी, जेकॾहिं सौट आहे मासात वग़ैरह आहिनि। सही। अच्छा, तव्हां पंहिंजी जेका सर्विस में कहिड़नि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो? हा, तव्हांजी जेका सर्विस हुई हुन में? अच्छा, माशाअल्लाह साईं, असांजो अलाह जी महिरबानी थी जी त मूंखे अहिड़ी का तकलीफ़ हिन मुंहिंजे इदारे तरफ़ां या का बि कोन पहुती। सही। मूंखे तमामु खां वठी दिलजुई मिली पंहिंजे ऑफिसर साहिबान खां, सभिनी खां, सही, सभिनी तइलीम जे इदारे खां, ॿियनि आम दोस्तनि खां। सही। का बि ॾुखियाई कोन थी। 60 साल माशाअल्लाह ख़ैरियत सां पूरा थी विया। जीअं असां ॿुधो आहे हिते जे माण्हुनि खां, ग्राहकुनि खां, ऐं काफ़ी तव्हांजे शागिर्द बि असांखे मिलिया जेके हिकिड़ा PhD टीचर थी विया आहिनि हलिया, ऐं के डॉक्टरी में आहिनि। उहे ॿुधाइनि था त तव्हांजी जेका घणी में घणो तइलीम न तवजो, पर ॿारनि जी जेका राइटिंग आहे असां पाण ॾिठी आहे तमामु बहितरीनु आहे। ऐं इहो बि असांखे ख़बर पई त हिकिड़े भेरे को TO हिते विज़िट बि कयो हो ऐं उन तव्हांजी साराह कई, वाखाण कई। भला को तइलीमी जेको इंतिज़ामिया असांजो आहे, स्टेक होल्डर जेके असांजा वेठा आहिनि, उन तरफ़ां को तव्हांखे अवॉर्ड वग़ैरह मिलियो कोन मिलियो? अच्छा साईं, अवॉर्ड वग़ैरह असांखे सारी कोन मिली सघियो। सही जी हा। पोइ हाणे वला अलम कहिड़े ज़रिए सां रहिजी वियासीं। सही, गाफ़िल रहियासीं, या आऊं गाफ़िल रहियुसि या इदारो गाफ़िल रहियो। सही। अच्छा, मौजूदा तइलीमी निज़ाम जी, मौजूदा तइलीमी निज़ाम जी हा, ऐं इंतिज़ामी ढांचो जी हा, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, मौजूदा हाणे तइलीमी निज़ाम इहो आहे त पुराणो जेको तइलीमी निज़ाम हो शुरू खां वठी जी हा, उहो त कंहिं क़दुरु तमामु वधीक हो। सही, ठीकु आहे। कंडक्ट हो, ऑफिसर साहिबान खे पावर्स बि हो। सही, कंडक्ट करणु, ठीकु आहे। सही। त पंहिंजे इंतिज़ामी ढांचे खे ऐं इम्तिहान एग्ज़ामिनेशन ॿिया उन्हनि खे कंडक्ट करण में वॾो रुझान हो। पर हींअर हाणे एतिरो पावर्स न रहियो आहे पंहिंजे ऑफिसर साहिबान में। हाणे यको लेवल थी वई आहे सिंध सेक्रेटरीट सां वञी, इदारे सां, ऐं तइलीम ते ऐं बार बार जेको आहे सो नयूं पॉलिसियूं बि अची रहियूं आहिनि ऐं कोर्स बि वधी विया आहिनि, जाम थी विया आहिनि। सही, ऐं डिघा थी विया आहिनि। सही। हा, कंहिं में त कुझु इस्लाहूं बि सुठियूं थियूं आहिनि। सही। पर सिंधी ॿोली असांजी जेका आहे, ऐं सिंधी ॿोली हालांकि उर्दू ॿोली क़ौमी ज़बान आहे, सिंधी असांजी ज़बान जेका आहे सा अॼु असांजी मस्ट आहे। बिल्कुलु। हा, उहा विसरंदी पई वञे अॼु जे निज़ाम में। सही। उन खे जेको आहे सो तरजीह न पई मिले। अच्छा। अच्छा, असांजो मुआशिरे जो जेको माण्हू आहे, हा, मुआशिरे में पंहिंजे ॿारनि ते तमामु घटि तवजो ॾिए थो। जी हा। ऐं उन सां गॾोगॾु उस्तादनि खां का बि ख़बरचार नथो वठे त उनजो ॿारु छा पियो करे, छा पढ़ी रहियो आहे, केतिरो पढ़ी रहियो आहे। स्कूल खां पोइ जॾहिं उहो ॿारु घरु मोटे थो त उहो माण्हू उनजी ॿार जी कापी चेक करण लाइ बि तयारु न आहे। जी हा। पर जॾहिं का कचहरी हूंदी आहे, का महफ़िल हूंदी आहे त उस्तादनि ते रोक टोक करे छॾींदो आहे उहो माण्हू। उनखे तव्हां कीअं था ॾिसो? इहो छाजे करे आहे? हा, ईअं आहे, असांजे मुआशिरे में इहे कुझु ख़ामियूं साईं आहिनि। जी। छा आहे दरअसल त जेको तइलीम सां शुरू खां ई जेको भाॻियल माण्हू न आहे न, जी हा, उहो इन पासे रुझान ई नथो लाड़ो फेरे। सही। त मुंहिंजे छोकिरे खे ॾिसां छा उस्ताद कयो। सही। हिन खे छा पढ़ाई ॾिठई या न कोन ॾिठई। सही। हा, अहिड़ा असांजे मुआशिरे में माण्हू आहिनि। सही। के त पुछनि पिया जिन जो लाॻापो रहियो आहे शुरू खां ई। सही। कंहिंजा तइलीम सां शुरू खां ई तइलीम खां रहियो अबनि ॾाॾनि खां वठी। सही। उन्हनि जो रुझान कुझु सुठो आहे, बाक़ी ॿियनि माण्हुनि खे जो रुझान वाक़ई घटि आहे, माल ॾे आहे, खेती ॿाड़ी ॾे आहे। सही। ऐं ॿारनि में बि माशाअल्लाह रुझान जेको आहे सो अॻे जेको हो दिलचस्पु असांजा शागिर्द हुआ उहे
रीडिंग मुकमल करे ईंदा हुआ, सही पर हाणे जा जेके ॿार आहिनि से उहे तवजह बि कोन था ॾियनि। ऐं असांजो आउटपुट बि घटि ॾियनि था। आउटपुट जी आहे, ऐं अचनि था त भले वञनि हलिया। सही मुंहिंजो कमु पइजी वियो, काके मूंखे ॿुधायो हेॾां तौरु। सही इहे असांजे समाज में बुरायूं आहिनि, ऊणायूं आहिनि, सही इहे आहिनि। त घुरिजे त उन्हनि खे हा, उन्हनि खे घुरिजे त हाणे साईं उन्हनि खे घुरिजे त उहे असां माइटनि खे तंबीह कई, सही कचहरियुनि में बाक़ाइदे बिल्कुलु खां वठी कचहरी खे उन्हनि खे असां चयो बि सही त हिन ते अव्हां ध्यानु ॾियो, सही तइलीम ते खे ध्यानु ॾियो। सही तइलीम खां सवाइ त साईं कुझु कोन्हे। कुझु बि कोन्हे। तव्हां माशाअल्लाह सही आहे न, पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध, सिंध, बिल्कुलु। पर आउं चवां थो पढ़ंदी सिंध ऐं अमल कंदी सिंध त वधंदी त वधंदी सिंध, बिल्कुलु बिल्कुलु। ऐं हिन ते अमल करणु ज़रूरी अमल करणु ज़रूरी आहे। ज़रूरी आहे, बिल्कुलु।